नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता सितां के इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त भारत कश्मीर मसइले तां आलमी तवजह हटाइण जे लाइ का बि कार्रवाई करे सघे थो, पर फ़ौज ऐं क़ौम के क़दम जो मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु रहे। इस्लामाबाद में DSP ISPR मेजर जनरल आसिफ गफ़ूर ऐं वज़ीर आज़म जे ख़ुसूसी सलाहकार फिरदौस आशिक़ अहवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त वज़ीर आज़म जी ठहियल कमेटी जी अॼु पहिरीं मीटिंग हुई, जंहिंमें पाकिस्तान जा समूरा इदारनि जूं तजवीज़ूं साम्हूं आयूं आहिनि। पाकिस्तान ऐं चीन जी दरख़्वास्त ते काल सलामती काउंसिल जो इजलास घुरायो, जंहिंमें भारत तरफ़ां वायरल कश्मीर जी हैसियत तब्दील करण ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी वारे वाक़िअनि ते ग़ौर कयो वियो। काल असां हिकु वॾो मरहलो पार कयो ऐं कश्मीर मसइले खे उथारियो, जेको हिन जे हल जो ज़िम्मेवार कश्मीर डेस्क क़ाइमु करण जो फ़ैसिलो। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त दुनिया में कश्मीर जे मसइले खे उजागर करण लाइ अहम गादी वारे शहर जी निशानदेही कई वेंदी। दुनिया में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सफ़ारतख़ाननि में कश्मीर डेस्क क़ाइमु कई वेंदी, जिते कश्मीर जे हवाले सां हिकु तर्जुमान बि मुक़ररु कयो वेंदो। इजलास दौरान परॾे खाते में कश्मीर सेल क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन सेल जे कश्मीर जी सूरत हाल ते कड़ी नज़र हूंदी। गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान DG ISPR मेजर जनरल आसिफ गफ़ूर चयो त भारत कंहिं बि क़िस्म जी अॻुभराई जी कोशिशि कई त क़ौम जी मदद सां पाक फ़ौज उन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदी। भारत परलो मां जहिड़े नाम निहद कार्रवाई करे सघे थो त जीअं उन खे जुज़ा बणाए भारत पाकिस्तान ते हमिलो करे। हिकु सवाल जे जवाब में DG ISPR चयो त कश्मीर तकरार न्यूक्लियर फ्लेशन पॉइंट आहे, ही कंहिं ज़मीन जे टुकड़े ते पर न इंसानी हक़नि जो मुआहिदो ऐं समूरी दुनिया इन खे ॾिसे थी। पाक फ़ौज ओलंदे सरहद ते अमन जे क़याम लाइ पुरज़म आहे। हिन LOC ते सरहद पार मुदाख़लत जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त पाक फ़ौज तयारु आहे, भारतीय एक्शन जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।